आगाह कयूं खे कोयटा में क़ौमी शाहराह ते आपघाती धमाको थियो है। 3 एहलकार शहीद थी विया आहिनि जॾहिं त 20 खां वधीक ज़ख़्मी आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, आपघाती बमबार मोटरसाइकिल ते सवार हो। CTD जी टीम धमाके वारे हंधि मौजूद है। अहम ख़बर मत पहुचे पिया। कोयटा में क़ौमी शाहराह ते आपघाती धमाको थियो है। 3 एहलकार शहीद थी विया आहिनि, 20 खां वधीक ज़ख़्मी आहिनि। CTD तर्जुमान मूजिब आपघाती बमबार मोटरसाइकिल ते सवार हो। CTD जी टीम धमाके वारे हंधि मौजूद है। इन जा तफ़सील वठंदासीं कोयटा में आज़ाद बलोच खां। आज़ाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, ये कोयटा के इलाके मस्तूंग रोड सोना खान चौक में FC चौक के भरसा बम धमाको थियो है, जंहिंजे नतीजे में 2 FC एहलकार शहीद थिया आहिनि ऐं 10 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि। इतला मिलण ते रेस्क्यू टीमूं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे ज़ख़्मियुनि खे GMC अस्पताल मुंतकिल करायो ऐं जितां सिक्योरिटी फोर्स इलाइक़े खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू करे रही है। जी ठीक है आज़ाद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।